अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान राय बफर। नाज़रीन, अॼु असीं हिते भिटाई आबाद में बीठा आहियूं। ख़ासि तौर ते जेका अॼु हिते छंछरु बाज़ार लॻल आहे, उन में तमामु घणी माण्हुनि जी पीह आहे, रश आहे थ्रू आउट सॼो सारो। माना हिते सिनेरियो कीअं आहे, हिन पूरी जी पूरी मार्केट में जेको आहे सो कीअं वणज वापारु थिए थो, या घर जूं जेके शयूं आहिनि उहे ख़रीद कजनि थियूं, या हिते जेको शिकायत मर्कज़ लॻल आहे उहो जेको आहे सो माण्हुनि जूं कीअं शिकायतूं दूरि करे थो, ख़तमु करे थो। उनखां अलावा हिते केतिरा रेड़ा आहिनि, या हिते जेका ही मार्केट लॻाई वई आहे हिकु ॾियारे वारी मार्केट, उनजी केतिरी आमदनी थिए थी पई, या ओवरऑल हिते कीअं जेको आहे सो माना ही कारोबार थिए थो, या अॼोकी बाज़ार जेको आहे सो केतिरी अहम आहे। सो अचो त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं ऐं ठेलनि वारनि खां ऐं उनखां सवाइ ख़रीदारनि खां ऐं शिकायत मर्कज़ वारनि खां पुछूं त हिते ओवरऑल कंडीशन छा आहे। नाज़रीन, पाण पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत करण खां अॻु में ख़ासि तौर ते असां हिते जेको आहे सो मुलाक़ात कयूं था मोहम्मद आसिम साहब सां। पाण हिते जेको शिकायती मर्कज़ आहे उन जा जेके आहिनि सो उन इंतज़ामिया जा हिसो आहिनि, अचो त पाण उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यहाँ पर ये जो पूरे का पूरा एक दिन का मार्केट लगा हुआ है, इसको बनाने के लिए, मीन के दुकानें लगाने के लिए क्या शराइत होती हैं आपकी तरफ से? सिटी गवर्नमेंट की तरफ से लगा हुआ है, सिटी गवर्नमेंट की तरफ से परमिशन मिला हुआ है इस बाजार। अच्छा जी। तो ये उनके हवाले से उनके जो रिटेल होते हैं, जो प्राइसेस होते हैं, जो रकमें होते हैं मीन के सब्जी के लिए या किसी भी हवाले से, वो आप तय करते हैं? वो खुद बड़ों को हमारे से बड़े जो हैं वो उनको मालूम। अच्छा, तो यहाँ पर ये मीन के कितना, वो पैसे कितने लेते हैं? मुख्तलिफ रेट हैं, एक रेट का नहीं है और उनका अलग अलग हिसाब है। हम लोग ज़रा इनके ऊपर निगरानी रखते हैं कि कोई स्टॉल होल्डर काम है, किधर जगह खाली है, उस जगह को भरना है, आगे पीछे ये वो। अच्छा, जब कोई आपके पास यहाँ पर जो ख़रीदार होता है कोई शिकायत लेकर आता है तो आप कैसे अज़ाला करते हैं? बिल्कुल पुरअमन जो चीज़ होता है उनका कोई भी होता है जाके स्टॉल होल्डर से माल बोल के ये क्लियर करवाते हैं मसला हिसाब किताब। अच्छा, आपसे पुलिस ताउन करती है कि ख़ास तौर पर, या यहाँ पर कोई गार्ड होते हैं आपके अपने बंदे होते? कोई हालात ख़राब होते हैं उस टाइम देते हैं, हमें सिक्योरिटी देते हैं। अच्छा, मीन के सिक्योरिटी के हवाले से यहाँ पर तो पुरअमन तरीके से लोग आते हैं और जाते हैं? बिल्कुल बिल्कुल, आप खुद देख लें, एक नज़र मार लें, घुमा लें कैमरा, कितने लोग हैं, पब्लिक है, आपको खुद इस कराची के हालात के हिसाब से देख लें कि कैसा इलाका है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये जो आपने लगाया हुआ है, इसके कितने आपने पैसे भरे? ये मैं 350। 350 रोज़ाना? हाँ। तकरीबन कितनी यहाँ पर आपके पास ख़रीदार आते हैं, या कितनी चीज़ें बिकती हैं? ये अल्लाह का शुक्र है, सही बिकते हैं। सही बिकती हैं। इनकी प्राइसेस जो है वो कौन तय करता है? इनकी प्राइसेस हम खुद तय करते हैं। अच्छा, इनके हवाले से मीन के जो ग्राहक आते हैं फिर वो कहते हैं ना कि 300 की चीज़ आप 150 में दे दें, तो उस कंडीशन में मीन के आपकी क्या फीलिंग्स होती हैं? इनके बढ़ा के रेट बढ़ा के देते हैं, फिर वो इतने में नहीं देते। एक वाच पे फ़र्ज़ करें आप कितने बढ़ा कर बोलते हैं कि यार ये इतने की नहीं है, ये जो है कम होकर 20-30 रुपये होता है, 20-30 रुपये होता है। ज़्यादातर 180 रुपये की सेल में बेचते हैं, 10-20 रुपये का वो होता है फ़र्क, वो कर देते हैं। अच्छा, वहाँ से आपको कितने में मिलती हैं, और यहाँ पर आप एक वाच पे कितना मुनाफा रखते हैं? ये खाना 30-30 रुपये होते हैं, हाँ ज़्यादा नहीं होता हमारा। अच्छा, अगर कोई आपके पास मीन के ऐसा हो जाए कि कोई चोरी करने की कोशिश करे वाच, तो आप कहाँ जाते हैं? कहीं नहीं जा सकते। अभी अगर देख लिया तो उसको कहा भाई रख दे, तेरी मेहरबानी, नहीं देखा तो वो लेके चला गया, और कहाँ जाएंगे। अच्छा, शिकायत मरकज़ में आप जब जाते हैं शिकायत करने के लिए तो वो उसी टाइम हल कर देते हैं, या बस अगर वो उसी वक्त पकड़ा जाए तो उसी वक्त वो ताउन करते हैं हमारे से, शिकायत मरकज़ वाले ताउन करते हैं। यहाँ अमन अमान के हवाले से अगर कंडीशन बिगड़ जाए तो फिर उस कंडीशन में क्या होता है, मार्केट की कंडीशन क्या होती है? मरकज़ जी शिकायत वाले टाइम दे देते हैं कि भाई 1 घंटे का आपको टाइम देता है, बंद कर दे। क्या क्या ले रही हैं आप? महंगाई है, सब चीज़ें इधर कोई देख सकता है, गरीब बंदा ले नहीं सकता है। ये कौन सा मतलब पाकिस्तान है, इसमें से बंदा परेशान ही परेशान है, गरीब आदमी बहुत परेशान है। ठीक है, बेनज़ीर पाम के पैसे आते हैं, वो कोर्ट नंबर अपने पास रख देते हैं, वो पैसे किसी को नहीं मिलते हैं। ये कौन सा तरीक़ाकार, बहुत ही गरीबी है समझो, गरीब आदमी। अच्छा, अभी आप क्या दिल घर से जो है वो सोच के आई थी कि मुझे जाकर ये चीज़ खरीदनी है? मैं तो क्या चीज़ मेरे पास होता तो मैं खरीदता, मैं खुद है नहीं तो तभी तो बोलता हूँ। इतनी परेशानी
इतनी परेशानी गरीब के लिए, जो आटे दाने आते हैं उनका भी नहीं पता चलता है कहाँ है कहाँ नहीं। सब गरीबी तो खुद ही खा लेते हैं। अमीर लोगों का पेट नहीं भरा तो गरीब क्या करेगा। तो फिर यहाँ पर सिर्फ देखने के लिए आई हैं, घूमने के लिए? मैं तो घूमने के लिए नहीं आता, मैं भी इधर किसी न किसी ठेले ठूले से डेयरी लगाता हूँ तो रोटी लेके जाता हूँ। ऐसा थोड़ी, ये भी देख ले, अभी भी आटा दाता लेके आए एक टाइम का। ये तव्हां छा खयो आहे? मसाग इहो मुसाग माना ही हेतिरो ही केतिरे में ॾियो था पिया? 10 रुपया 20 रुपये में। ही तव्हां आणियो किथां था? नहीं मार्केट ली मार्केट खां आणियो था। उतां केतिरे में मिले थो? सस्तो मिले थो, महांगो मिले थो? 1300 रुपये 1200 रुपया किलो। किलो मिले थो? किलो उन किलो में तव्हां केतिरो कमायो था? बस 200 रुपया कमाए वठो। 200 कमाए, माना इन पूरी मार्केट में तव्हां घुमंदा वतो था या हिते हुते? पूरी मार्केट में कॾहिं घुमंदा कॾहिं हिते बि वेंदा। अच्छा, ही जेको मुसाग आहे उहो तक़रीबन तव्हां खां औरतूं ई वठंदियूं हूंदियूं, मर्द त कोन वठंदा हूंदा? मर्द भी वठंदा औरतें भी वठंदा। मर्द बि वठंदा, उहे बि लॻाईंदा मुसाग? हा। अच्छा, मुसाग जूं खूबियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो ही आहे भला दंद में कीड़ा कान पवनि था, ख़राब कान थी मुंहुं बदबूस कान करे थी, को जरासीम कान थी हुजे, मुसाग साफ़ सुथरो सुठो आहे। अच्छा, हिननि खे केतिरा पैसा ॾियणा पवंदा? ही जन मार्केट लॻाई आहे, सिटी गवर्नमेंट तरफ़ां ही मार्केट लॻी आहे, उन्हनि खे बि कुझु पैसा ॾियणा पवंदा? न असीं कान था ॾियूं। कुझु बि न? न। पोइ जेके 1 किलो ते तव्हां केतिरो बचायो था, केतिरो कमायो था? 300 रुपया 400 रुपया किलो ते। किलो थोड़ी खपे थो, पाव अधु पाव खालो, पट्टी भी कान खपे। तव्हांजो गुज़र सफ़र हिन विकिणण ते ई आहे? थी वञे तो अलाह शुक्र आहे। मार्केट की कंडीशन कैसी है? आज जमी हुई है? नहीं ऐसी है, बस नॉर्मल सी। कितने खरीदार आ चुके हैं अभी तक आपके पास? बस सही है, अल्लाह का शुक्र है, नॉर्मल है। नॉर्मल है। इनके कितने रेट आप बताते हैं और ख़रीदार कितने में ले लेते हैं? आधे रेट बोलते हैं, आधे। आधे में? 200 की चीज़ आप 600 बताते होंगे? हमारा आइटम नहीं है, लिखे हुए थे 5 रुपये कम होते हैं। जितने लिखे होंगे उससे 5 रुपये कम होते हैं हर आइटम पे। अच्छा, जितने पैसे आपसे लिए जाते हैं उतने आप यहाँ से कमा लेते हैं? बस सही है, अल्लाह का शुक्र है, कमा लो। आधा ही तव्हां जेके लॻाया आहिनि हिते, माना उहो माना तक़रीबन तव्हांखे घणो हेतिरे वक़्तु थियो आहे? ख़ासि तौर सुबुह खां आया आहियो, हींअर पहुता आहियो, कहिड़े टाइम आया आहियो? असां 10 बजे आयासीं। 10 वॻे खां केतिरे वक़्त ताईं हूंदा? रात 10 बजे ताईं। रात 10 वॻे ताईं। हिते तव्हां खां हीअ जेको रेड़ो तव्हां हयो आहे, हिन जा केतिरा वठंदा ॾियाड़ी? ये दिहाड़ी वठंदा 80 रुपया टेबल जे हिसाब सां। 80 रुपया टेबल ते? पोइ तव्हां उन 80 रुपए खां वधीक माना केतिरो तव्हांखे नफ़ो केतिरो थिए थो, केतिरो कमायो? बस दिहाड़ी मिली थी वञे असांखे 200-250 रुपया दिहाड़ी मिली थी वञे। 200-250 ॾियाड़ी मिली थी वञे? जी। अच्छा, उन में हीअ जेको आहे सो ही ज़ाती तौर तव्हां पाण ठाहे आया आहियो? न, ये मार्केट खां वठी आया आहियूं ख़रीद करे। अच्छा, हीअ जेका हिन जी पैकिंग पिया कयो तव्हां हिन में, इन में इहे घणा दाणा अची था वञनि? ये 5 रुपये जे हिसाब सां ठाहियूं था, 5 रुपया खपाईंदासीं, 5 रुपया। अच्छा, हिन में बि तव्हां अंदाज़े मूजिबि जेके आहिनि सो इहे दाणा वग़ैरह विझो था? अंदाज़े हिसाब सां। पोइ हिते माना का तव्हां वटि लिस्ट विस्ट वग़ैरह कुझु बि कोन्हे को? न, हिन आइटम जी लिस्ट न ईंदी आहे। न, हीअ जेके तव्हां वटि ड्रम भरिया पिया आहिनि, हीअ जेके आहिनि सो हीअ केतिरे में ॾियो था, कीअं था ॾियो? हिननि जूं बि अलॻि थैलियूं ठाहियो था? हिननि जो ठाहियूं था 10 रुपया थैली आहे। अच्छा, हिते तव्हांखे फ़ाइदो थिए थो पियो या जिथे तव्हांजो हूअं रेड़ो लॻल हूंदो आहे उते फ़ाइदो थींदो आहे? बस ये दिहाड़ी आहे, ये रोज़ जो कमु आहे, हली थो वञे कमु। अच्छा, ग्राहक जेके आहिनि उहे माना र्यूड क़िस्म जा अचनि था, सख़्तु क़िस्म जा आहिनि, या मोहबत में तव्हांखे बसि पैसा ॾिनियूं हलिया था वञनि? न, मोहबत में पैसा ॾेई हली था वञनि। अच्छा, माना का सख़्ती वग़ैरह उहे कोन था? न, सख़्ती कोन्हे। जेकॾहिं तव्हांखे का शिकायत थिए थी त जेको शिकायत मर्कज़ आहे उहो ख़त्म करे थो? जी जी हाँ? जी, शिकायत ख़त्म करे दो मरकज़। अच्छा, मुझे ये बताएं कि यहाँ पर ख़ास तौर पर जो ख़रीदार आते हैं वो आपके पास से किस किस्म की किताबें लेते हैं? इस्लामी किताबें लेते हैं, ये डाइजेस्ट वगैरह लेते हैं। अच्छा, डाइजेस्ट ज़्यादातर लेते हैं? हाँ, डाइजेस्ट। ज़्यादातर जो डाइजेस्ट हैं वो गर्ल्स लेती हैं या मेल लेते हैं? हाँ, गर्ल्स लेती हैं या बॉयज़ लेते हैं? ज़्यादातर डाइजेस्ट कौन पढ़ते हैं? औरतें लेती हैं। औरतें लेती हैं। वो जिन्हों की, परियों की, कहानियों की किताबें लेती हैं? जी। अच्छा, वो कितने में दे देते हैं आप? 20 की बिकती है, 30 की भी बिकती है। अच्छा, एक के बुक जो होती है उस पर आप कितना परसेंटेज देते हैं? मिल जाते हैं 7-8 रुपये मिल जाते हैं। साईं सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो, मार्केट ख़ैर सां भरी पई आहे, हिन मार्केट में तव्हांखे महांगाई केतिरी नज़र थी अचे? महंगाई वधीक आहे भाई, हाँ वॾी महंगाई आहे, छो जे करे जो हिते ग़रीब आवाम आहे, पाड़े में सभु अचनि था मार्केट खां, उन खां बि हिते मतिलबु वधीक महंगाई आहे। अच्छा, हाँ हिते महंगाई हिते छाजे करे माना महांगाई आहे? बसि माण्हू वेझ आहिनि, इन जे करे माण्हू सभु हेॾे था अचनि, ॿाहिरि मार्केट में नथा वञनि, हालात ख़राबु आहिनि, उन जे करे हिते मार्केट में थोरो महंगाई वधीक आहे। अच्छा, तव्हांखे माना छा ख़रीद करे चुका हो, छा ख़रीदण आया आहियो? हैंगर वठणु आयासीं, हैंगर वरितासीं 240 रुपये में मिलिया 12, हाँ वरी थोड़ा वॾा थी पिया, इन जे करे चेंज करणु आया आहियूं। अच्छा,
छा था सम्झो पिया त तव्हां कराची जेको माना असां ॾिसूं था त हिकिड़े क़िस्म जी दहशत ज़दा जेको आहे सो माहौल पियो हले उन में अहिड़े क़िस्म जूं मार्केटूं ऐं हिते का सिक्योरिटी जे हवाले सां ॿियो 2 सिपाही बीठा आहिनि ॿियो कुझु कोन्हे को ख़ैर लॻो पियो आहे सिक्योरिटी ना है हिते मोटरसाइकिल बीठी आहे या का गाड़ी बीठी आहे उहा बि खजी थी वञे सिक्योरिटी बिल्कुलु न आहे हाँ बिल्कुलु हुकूमत नाकाम आहे इन जे करे छाजे करे जो सिक्योरिटी आहे कान माण्हू हिते जेके बि अचनि था वीचारा कंहिंजो जेब कटिजी थी वञे कंहिंजो कुझु थी वञे हिते जेकी इंतिज़ामिया उहा बि ईअं आहे कुझु न आहे न तव्हां जो हिते जेको शिकायत मर्कज़ आहे उहो सम्झो था त तव्हां हिते अज़ालो करे थो पियो न न इहो नथो करे असां जेकॾहिं उन्हनि खे चऊं बि था न त बि उहो नथा कनि उहो बसि चवनि था भई वो भाग गया अभी हम क्या करें मतिलबु ईअं था चवनि हा नथा कनि अच्छा हिते ही जेके फ़र्ज़ु कयो कुझु घाटा ही न लॻाया विया आहिनि रेड़ा बिल्कुलु घाटा आहिनि जेकॾहिं फैमिली अचे थी फैमिली खे हिते ॾाढी तंगी थी अचे तकलीफ़ थी अचे जेकॾहिं माण्हू अचनि था मर्द लेडीज़ पाण में मिलनि था मतिलबु ॾाढी तकलीफ़ आहे थोरो मतिलबु खुलियो माहौल हुजे मार्केट घटि हुजे लेकिन खुलियल हुजे उहा बहितर रहंदी अच्छा न हिते जेको आहे सो फ़र्ज़ु कयो त लेडीज़ बि गॾु आहे जेंट्स बि आहे गॾु गॾु हलनि था पिया ईअं त माना हिक ॿिए सां जो टकर वारी सूरत हाल ऐं अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो अहिड़ा बि हिते वाक़िया थींदा हूंदा जी जी बिल्कुलु थींदा आहिनि बिल्कुलु हिते माहौल माना सही न आहे भाऊ हा छाजे करे जो हीउ ॾिसो न हाणे जेके लेडीज़ अचे थी हुन सां गॾु माण्हू टच थो थिए त घणो कुझु छा थियणु खपे हुकूमत खे या जेका असांजी सिटी गवर्नमेंट आहे उनखे तव्हां छा अपील करणु चाहींदा सर असां हुकूमत खे इहा अपील कंदासीं त जिथे बि हुजे उते सिक्योरिटी हुजे थोरो माहौल मतिलबु सुठो हुजे रस्ता या मार्केट जेकी लॻे थी उहा मतिलबु खुलियल हुजे कराची जे अंदरि जहिड़े नमूने माहौल पियो हले हिकिड़ो दहशतगर्द कारवायूं बि थियनि थियूं पियूं माण्हू बि मरनि था ऐं अहिड़े क़िस्म जूं खचाखच जेके मार्केटूं आहिनि उहे बि भरियूं पियूं आहिनि कीअं पिया ॾिसो तव्हां हिन सॼे सारे सिनेरियो खे असांजे घर खे ई वेझी मार्केट लॻे थी इन करे ईंदा आहियूं वठण लाइ त ख़रीदारी करण में आसानी थिए थी बाक़ी माहौल हिते सही आहे अहिड़ी का वारदात बि हिते न थींदी आहे अॼु ॾींहं ताईं त असां कोन ॿुधो आहिनि हुते महांगाई केतिरी आहे हिन मार्केट में महांगाई 20% आहे आम मार्केटनि खां हिते हिकिड़ो महांगाई जो तासुरु मिले थो ॿियो इहो मिले थो त जेको माण्हू पकाई करे थो त उनखे कुझु छॾाव थिए थो इहा ॻाल्हि सही आहे जेको पकाई करे थो त कुझु 10% 15% रिआयत मिले थी बाक़ी माण्हू को हूंदो आहे जल्दी में वठी वञा नफ़्सा नफ़्सी जो दौरु लॻो पिया सब्ज़ियुनि वारा रेट कोन था लिखी करे रखनि उन्हनि खां तव्हां पुछो कोन था पिया त हीअ रेट केरु थो तय करे उहो त सम्झो हिकिड़े क़िस्म जे हिते उनजे पंहिंजी ॿधी आहे हिकिड़े ग्रुप जी तंहिंखे रेट मुक़ररु कंदा ई कोन जेको ग्राहक जिते आयो उनखे उते ॾींदा अच्छा हिते जेको ही शिकायत मर्कज़ लॻो पियो आहे उहो सम्झो था त तव्हां माना हितां अज़ालो करे थो जेको बि माण्हुनि सां जेके को अहिड़ो वाक़ियो को पेश अचे थो पियो न न हीअ त ख़ाली हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे ऐं ॿियो हे जेके लॻाया विया आहिनि स्टॉल ख़ासि तौर ते मां चवंदुसि त हिन में लेडीज़ बि घुमनि थियूं पियूं मर्द बि घुमनि था पिया ऐं तमामु वेझा वेझा लॻाया विया आहिनि हिकिड़े त माना ही इंतिहाई बेकार क़िस्म जा जेके आहिनि सो उहे थोरी विथी न हुजणु खपे थियणु घुरिजे पर हिते जंहिं ग्रुप जो आहे अक्सरियत आहे जंहिंजो होल्ड आहे उहो ई पंहिंजे हिसाब सां कनि था उनखे ॿी का कम्यूनिटी कुझु करे नथी सघे उहो पंहिंजो होल्ड जेको आहे उन हिसाब सां रखनि था जीअं रोड से ब्लॉक थियो पिया आहे मोटरसाइकिल बि नथी मटी सघे हालांकि रोड गाॾी जो स्पेस छॾणु घुरिजे पर उहो सब्ज़ी जे आर में फ्रूट जे आर में कब्ज़ो करे रोड बि ब्लॉक करे वेठनि ऐं उनखे पंहिंजो असांजो माण्हू कुझु कोन थो करे सघे छा थियणु खपे हुकूमत कहिड़ी अपील कंदव हुकूमत खे अपील आहे त पंहिंजे ते कंट्रोल कनि हथई पुलिस उन ते कंट्रोल करे रोड खाली छॾे को पेशेंट वठे त हुनखे आराम सां जॻह मिले ऐं पंहिंजे मंज़िल ते पहुचे ऐं जेकॾहिं रेड़ा बि ठहंदा गाॾी बीठी हूंदी रुकावट हूंदी त माण्हुनि खे अची वञण में तकलीफ़ आहे गाॾी वारनि खे ख़ासि करे कार वारनि खे मोटरसाइकिल वारनि खे तकलीफ़ आहे हिन खे पुलिस खे हिन ते कंट्रोल करणु घुरिजे जे हद ई पुलिस आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी मूंखे ॿुधायो त हिते महांगाई केतिरी आहे महांगाई तमामु घणी आहे केतिरी तव्हां छा छा वरितो आहे असां छा वरितो आहे नंढड़नि ॿारनि खे यार को दाल जी थैली वठणी से बि छा वठंदासीं दाल जी थैली केतिरे में मिले थी 20 रुपया असांजे अबा वठणो को ॻाल्हि चढ़ियल आहे सखड़ा मोटिया था वञूं अच्छा हा न फ़र्ज़ु कयो तमामु घरां खां लिस्ट त ठाहे आया हूंदा लिस्टियूं त घणियूं ठाहियूं था हेतु ज़रूरत पूरी न थींदी त पोइ छा कयूं अच्छा
हितड़े जेका माना ख़ासि तौर ते सूरत हाल असां ॾिसूं था त रेड़ा जेके आहिनि गॾु लॻा पिया आहिनि, मर्द बि उते घुमनि पिया, लेडीज़ बि उते घुमनि थियूं, थोरो फ़र्क़ु न हुजणु ग़लति न आहे? हाँ ग़लति आहे इहो। हाँ छा थियणु खपे आख़िर? हिते उहो इंतज़ाम थियणु खपे न, लेडीज़ जो एतिराम हुजे न। मर्दनि जे लाइ या औरतुनि जे लाइ उहो इंतज़ाम कनि न, उहो त हिते कुझु बि न आहे। हिते जेके तव्हां सब्ज़ी वठो था पिया, उनखां रेट मालूम कयो था का? उनजी पर्ची ॾिसो था तव्हां वटि जेको रेट तव्हां वठो था पिया, त तव्हांखे त पर्ची हुजणु खपे। पर्ची त कंहिं वटि कोन्हे का? न कंहिं वटि बि कान्हे का। बसि पोइ असां छा था करे सघूं, ईअं बसि जीअं ॾियनि था वठी लाइ त मजबूरन तौरु वठणु पए थो न। हिकिड़ी शइ साम्हूं अचे पई, उहा इहा आहे त जेका शइ तव्हांखे 300 में चवनि था पिया ऐं उन में उहो ॿुधारनि था त जेके औरतूं आहिनि उहे वॾी पकाई कंदियूं ऐं उहा असांखे 150 में वठी थियूं वञनि, इहा ॻाल्हि सही आहे? सही आहे। हाणे हिननि खां पुछो वधीक वठण वारा। अॼु केतिरी महांगाई आहे हिते? महांगाई ॾाढी आहे। तक़रीबन कहिड़ी? तव्हां बि त हीअ रुगो माना वठी ॾिना नंढे 10 रुपयनि जी शइ। हा पर महांगाई आहे त 10 रुपया। अच्छा, हिते माना तव्हां ख़ासि तौर ते हे जेको माहौल पियो हले कराची जो, उन में तव्हां हिते निकिरी आया आहियो ख़रीदारी करण जे लाइ, ॾुखियाई महसूसु थिए थी, ख़ौफ़ थिए थो, छा पियो फील थिए? हा ख़ौफ़ त थींदो आहे, रश थींदी आहे त ॾाढो ख़ौफ़ महसूसु थींदो आहे, लेकिन तबियत चवंदा भला छा कयूं। अच्छा, माना तव्हांजे जेको वट पासे में जेको इलाइक़े में के सब्जियुनि जा रेड़ा वग़ैरह लॻंदा हूंदा, त उतां तव्हां शयूं ख़रीद न कंदा आहियो, हिन मार्केट में ईंदा आहियो? बिल्कुलु हितां ई कंदा आहियूं, होॾां न कंदा आहियूं मार्केट। हिते हर शइ मिले थी, जेकी माण्हू ख़रीदे त उहा मिले थी न, हुते न आहे। अच्छा, ॾुखियाई केतिरी थिए थी पई? ॾुखियाई न आहे, शुक्र आहे। 8 ॾींहं ते अचूं था हफ़्ता में। हा ॿियो सभु कुझु उतां ई, मतिलबु 8 ॾींहं राशन वठी रखंदा आहियूं, उतां कुझु नथा वठूं। जी हिते जेको हीउ गुतियल जेको आहे सो बाज़ार लॻाई वई आहे, ख़ासि तौर ते मर्द बि गॾु था पिया हलनि, औरतूं बि गॾु थियूं हलनि, इहो ग़लति कोन्हे को? इहो बिल्कुलु इहो ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। इन में छा थियणु खपे? इहो थियणु घुरिजे त मतिलबु औरतूं अचनि, मर्द मतिलबु अचनि बि पंहिंजी साइड सां हुजनि, हर कोई हुजे, ईअं न आहे सभु गॾु हुजनि, पर इहो नथा कनि। सिटी गवर्नमेंट खे या जेको आहे सो हुकूमत खे कहिड़ी अपील कंदा? इहा ई अपील आहे त मतिलबु मर्दनि अलॻि कनि ऐं औरतूं अलॻि कनि, हुननि जो इंतज़ाम कनि न भाई, ईअं गॾु सही न आहे। इहा ई ॻाल्हि आहे। केतिरी भीड़ लॻी पई आहे, औरतूं मर्द सभु गॾु लॻा पिया आहिनि, त उहो इंतज़ाम हुजणु खपे न। ईअं बि न आहे, मोबाइलियूं खसे वेंदा, जेको सामान वग़ैरह हूंदो खसे वेंदा, पैसा हूंदा पर्स खसे हली भॼी वेंदा, पोइ हुनखे छा थो करिजे? हा त कुझु कनि न, हिते ईअं न कनि। अमा केतिरी महांगाई आहे हिते? घणो ई आहे महांगाई, छा कयूं भला, काॾा नंढड़ा बचड़ा आहिनि, महांगाई ॾिस केतिरी थी वई आहे। तव्हां छा वठणु छा आया आहियो? असां छा मिटियूं वठो था, ख़ाली था वञूं, रुली रुली वठो था वञूं, छा वठूं? छो? पैसो कोन्हे, काॾा वठूं? न वरी बि माना तव्हां त घरां कुझु त दिमाग़ ठाहे आया हूंदा। उहो ठाहे असां पुराणो सुहिणो कपिड़ो वठूं, उहो महांगाई हे वञूं था हलिया बसि। अच्छा, हा बसि छा कयूं, उहो 50 रुपयनि जो हिकिड़ो खीसे में, उहो छा वठूं? ॿार पुछा कंदा, आई बाज़ार छा वठी आया आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साबुन है, बिना नाम के साबुन है, कहाँ से आए हैं, कैसे बेच रहे हैं? ये बिना नाम के नहीं है, नाम वाले साबुन है, ज़रा पढ़ें आप। नाम ये बहुत अच्छा है, इसका मोती साबुन है जी। कहाँ से आए हैं, कितने में बेच रहे हैं? ये 10-10 रुपये में बेच रहे हैं, छोटे साबुन, बड़े साबुन 20 रुपये में। अच्छा, अगर फ़र्ज़ करें कि आपसे कोई पूरे का पूरा दर्जन ले ले या इसका पेटी ले ले? हाँ तो उसको 10 रुपये डिस्काउंट देते हैं दर्जन लेने पे। अच्छा, यहाँ पर जो है आपका कितना कारोबार मीन के अच्छे तरीके से चलता है? रोज़ के एक दिन के हवाले से कितनी आपको मीन के वो प्रॉफिट होता है? अल्लाह का शुक्र है, दाल रोटी मिल जाती है। और यहाँ पर इस ठेले का कितना लेते हैं? यहाँ पर ठेले के 400 रुपये। ये क्वालिटी के हवाले से साबुन तो अच्छे नज़र नहीं आ रहे। नहीं साबुन अच्छे हैं, मोती साबुन है, ये रेशमा वालों की कंपनी है, ये कोई लोकल ब्रांड नहीं है, लिखा हुआ है ये देखें आपके सामने, मोनोग्राम है। वो तो एक वो उनकी मैं बात नहीं कर रहा, जैसे ये लोकल किस्म के ये साबुन है, खुले हुए साबुन है, वो पैकिंग में साबुन है, जो पैकिंग में उस पर लिखा हुआ है जो तो आप ये खुले हुए साबुन मीन के ये कोई रजिस्टर्ड है इनकी कोई कंपनी? ये तो कंपनी से आप एड्रेस लिखा हुआ है, वहाँ से जाके बात कर लें आप, इस पर एड्रेस लिखा हुआ है सारा। महंगाई कितनी है यहाँ पे? बहुत ज़्यादा है महंगाई, खरीदने से भी यानी कि बाहर है, खरीद नहीं पाता। अब मैं इतनी देर से घूम रहा हूँ मगर कुछ समझ नहीं आ रहा। अब एक कैंची पूछी है ना, जो 10 रुपए की कैंची बिकती थी अब 30 रुपए की बिक रही है वो। ये क्यों ये कर रहे हैं? वल्लाह आलम, ये अल्लाह जानता है। अच्छा जी जी, क्या होना चाहिए? थोड़ा सस्ता होना चाहिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा पिया ख़रीद कयो? ये मोटे में 12 जला ये घणे था ॾियनि पिया? ये 20 रुपया हिकिड़ी, 20 रुपया हिकिड़ी, 20 रुपया हिकिड़ी। अच्छा, केतिरी महांगाई तव्हां सम्झो था त हिते? महंगाई तो कम जाम थी वियो आहे महंगाई हो। अॻे 10 वारी शइ जेका 20 में, 20 वारी शइ 40 में, 40 वारी शइ 20 में।
महंगाई ॾींहों ॾींहुं मतिलबु वधंदी अचे। अच्छा पोइ हे जेका मार्केट फ़र्ज़ु कर लॻाई अथऊं हिते त माना हे दुकान ज़रूरु हिननि जी मसवाड़ बि त तव्हां मञा ई कढंदा न, पोइ तव्हां असांखां बि वधीक पिया कढनि न। अच्छा मसवाड़ खां बि असांखे वधीक पिया कढनि, घटि थोरी था कढनि। हाणे हिते बेरोज़गारी ताईं ॾिसो था पाण, हेतिरी बेरोज़गारी वधंदी वञे। ॿी वरी जो मिसाल ख़र्च त लाज़मी घर खपे न, भाॼी बि खपे, हर शइ खपे, कपिड़ो खपे, लटो खपे, रुॻो धी बि कनि ख़रीदणियूं आहिनि। पर हाणे ॿार आहिनि नंढड़ा ॼणा जो वॾा माण्हू उन्हनि जूं नौकरियूं आहिनि, हू त वठो था या ग़रीब केॾा वञनि। हाणे हू रोइनि था, हाणे वॾो आहे त उहो माठ बि कयो वञे, वाह ठीकु आहे न आहे त ठहियो बाबे वटि पैसो न आहे, या ॿियो हाणे ॿार नंढा हू उन्हनि खे त ख़बर कान्हे हिन वटि पैसो आहे या उन्हनि वटि आहे। हाणे अहिड़ो माहौल थींदो वञे न। अच्छा अच्छा हा हा ॿुध हिते हाणे फ़र्ज़ु कयो त हिते जेको माना असां ॾिसूं था कराची जे अंदरि उहो कारवायूं जेके हलनि थियूं 10, 12, 13, 14, 15 माण्हू रोज़ था मरनि पिया। पोइ इन कंडीशन में हिते माना तव्हां ख़ौफ़ नथो थिए त इन मार्केटुनि में तव्हां अचो तव्हां सरेआम घुमूं बि था, उनखां पोइ आराम सां सुकून सां वरी वापसि इहो को अंदेशो रहे थो, को ख़ौफ़ रहे थो जान वञण? जान में ख़ौफ़ त आहे, उहो त ख़ौफ़ त आहे, पर मजबूर अचिणो हाणे भाॼी वठणी पवंदो। हाणे हुते त वरी भाॼी खां हिते हाणे मिसाल कुझु 10 रुपया रिआयत बि आहे। हाणे हुते सब्जी वारा टेलर वेठा लॻाए वेठा आहिनि, उहो त 40 रुपया दाम, 50 रुपया, 40 रुपया, 20 रुपया, 40 रुपया। हिते वरी हिते कुझु मिड़ी सस्ताई आहे। अमन अमान कीअं आहे हिते हिन मार्केट में? अञा ताईं त अलाह ख़ैरु कयो आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। अच्छा जॾहिं हालतूं बिगड़जंदियूं आहिनि त हितां जो जेको शिकायत मर्कज़ आहे उहो ताउन कंदो आहे? न उहो त तावन ई पवंदो करे। अच्छा हिते भला ॿियो जेके घिटियूं जेके सोड़ियूं करे रखियूं वियूं आहिनि, ॿुधो हिते जेके घिटियूं सोड़ियूं कयूं अथऊं ख़ासि तौर ते लेडीज़ जे अचण वञण जे हवाले सां ऐं मर्दनि जे हवाले सां सॼो सारो गॾु पे हिकिड़ो गुच्छो लॻो पियो आहे, इनखे कीअं था ॾिसो? बसि असां त हाणे मिसाल आरज़ी तौर ते हिते ईअं आया आहियूं घुमण जे लाइ, पर असुलु असांजी रहाइश हिते कराची में कान्हे। उहो वरी उन्हनि खे ख़बर, हाणे असां सां गॾु आहियूं वरी ईअं आया ॿाहिरनि वटि चकर लॻाइण, वरी ॾिसो भला हफ़्ते बाज़ार मां थिया वञूं। पर हाणे वधीक वरी जेके रहाइश आहे जंहिंजी उन्हनि खे ख़बर आहे त छा आहे, माना कहिड़ो पोज़ीशन आहे हिते, छा आहे, माना ॾिसूं था त खां डिॼी अचूं था, वरी डिॼी वञूं, अला ख़ैरनि जा वरी ॻोठ वञूं वापसि। ये जो यहाँ पर दे रहे हैं ये कितनी महंगी हैं, सस्ती हैं या नॉर्मल हैं? जहाँ सस्ती मिलती है वहीं से ही पता किया जाता है, और तो हर जगह तो महंगाई है तो कोई ले भी नहीं सकता है। अच्छा आप क्या ले रही हैं? फिर जो हमें जो भी पसंद आए वही लेंगे, इससे ज़्यादा नहीं। फिर भी एक दिमाग में एक माइंड तो बनाया होगा ना? जो हमारी बहन को पसंद आएगा हम वही लेंगे, मतलब बहन के लिए पसंद करें, इन्हें का कुछ बूंदे चाहिए इन्हें उन्हें। अच्छा ये मीन के आप क्या समझ रही हैं कि बाहर जो दुकानें होती हैं उन पे सस्ती मिलती हैं, यहाँ पे सस्ती मिलती हैं? यहाँ सस्ती मिलती हैं क्योंकि दुकानों में इनके रेट कुछ ज़्यादा ही होता है। अच्छा महंगाई में मतलब यहाँ नहीं है? नहीं यहाँ महंगाई इतनी नहीं होती है, कम ही मिलते हैं यहाँ तो, बहुत ही सस्ते मिल जाते हैं, इसलिए हर कोई बाज़ारों में ही आता है, फिर चाहे कोई अमीर भी क्यों ना हो। अच्छा ये जो मार्केट लगी हुई है यहाँ पर, ये मर्दों के हवाले से ले लें या औरतों के हवाले से, मीन के बिल्कुल ही साथ साथ लगी हुई है, इनमें कोई भी रास्ता नहीं है, स्पेस नहीं है। क्या होना चाहिए था? स्पेस होना चाहिए था। होता है जहाँ सस्ती जगह मिलेगी वहाँ तो हालांकि रश होगा ही, और जहाँ महंगाई है तो वहाँ तो गरीब तो नहीं जा सकते, इसलिए वहाँ कम ही रश होता है। अब यहाँ सस्ता मिलता है तो हर कोई अमीर गरीब सभी आए होते हैं लेने के लिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ये हमने देखा है मार्केट के अंदर के ख़वातीन बिल्कुल कम नज़र आ रही हैं, आपने यहाँ पर ये लगाया हुआ है, कितनी दुश्वारी हुई? बहुत ज़्यादा परेशानी होती है। कैसे किससे? टेबलों के लिए होती है, लाइटों के लिए होती है, हर तरह की परेशानी होती है। तो ये आप खुद से कैसे अरेंज कर लेती हैं? हिम्मत है। अच्छा। अपनी मदद आप। अच्छा अपनी मदद, आपके पीछे भी मीन के कोई तो होगा ना आपको बैकअप करने वाला कि आप लगाओ, कोई मसला नहीं है। ख़ासतौर पर ख़वातीन हम इस फील्ड में बिल्कुल कम देख रहे हैं, तो इसके लिए आपको कितनी दिमागी तौर पर स्ट्रांगनेस जो है वो दिखानी पड़ती है? नहीं नहीं नहीं, ये हम लोग खुद करते हैं, कोई हमें नहीं बोलता कि आप लगाओ ये करो। बाज़ार में आते हैं, हम ज़रूरतमंद हैं, अपनी ज़रूरत के लिए आते हैं, इंतज़ामिया किराया देते हैं, उन्हें किराया चाहिए। अच्छा इसके अलावा फ़र्ज़ करें कि जो मर्द ग्राहक आते हैं, ख़रीदार आते हैं, या सिर्फ आपके पास जो है वो सामान तकरीबन लेडीज़ का ही पड़ा हुआ? जी हाँ तकरीबन टोटल लेडीज़। अच्छा आपके पास जो आती हैं कोई मर्द भी आते हैं लेने के लिए कुछ चीज़ें? आते हैं। उनका रवैया कैसा होता है? सही होता है। अच्छा आप बाज़ार से यहाँ पर कुछ ज़्यादा महंगी दे रही हैं, सस्ती दे रही हैं, नॉर्मल रेट? बचत में दे रहे हैं। बचत में दे रहे हैं जी हाँ। हर एक चीज़ पे आप कितना अपना फ़ायदा देख रहे हैं? 20-30 रुपये। 20-30 रुपये हर चीज़ पे? जो 25 की चीज़ हो वो आप 50 में बेचते हैं? 50 में बेचते हैं, 45 में भी दे देते हैं। अच्छा तो ये कोई चेक एंड बैलेंस करने वाला कोई नहीं कि क्यों इतने 25, 20, 30 रुपए? नहीं भी ग्राहक आते हैं ना, ये मार्केटों के आते हैं बाज़ारों में। अगर बाज़ारों में बचत बाज़ार नहीं हो तो ये मार्केटों में जाएंगे, बाज़ारों में नहीं आए। बाज़ारों में बचत होती है इसलिए मार्केट छोड़ के बाज़ारों में आते हैं ये लोग।
अच्छा, यहाँ पर ये जो इंतज़ामिया ने पूरी की पूरी मार्केट लगाई हुई है वो बिल्कुल ही कंबाइन है, मिन के साथ साथ है कि लेडीज़ के हवाले से थोड़ा सा स्पेस नहीं होना चाहिए? नहीं नहीं, लेडीज़ का ताबन करते हैं, ख्याल करते हैं। हमारी ख़वातीन जो देहात में बैठी हुई हैं, अगर वो इस कारोबार में आएँ तो कितना उनके लिए मुनाफा है कि वो घर चला सकती हैं? अब नहीं कह सकते, अब मुनाफा नहीं है। पहले था 5-6 साल पहले था मुनाफा, अब नहीं, अब महंगाई ज़्यादा हो गई है। अब बहुत ज़्यादा हो गई। हुकूमत से कोई अपील? हुकूमत की मेहरबानी है कि और महंगाई कर दें। जाहिर सी बात है, हुकूमत की वजह से तो हम लोग बाज़ारों में खड़े हैं। जिन घरों की औरतें बाहर नहीं आती थी, आज वो औरतें बाहर आके खड़ी हो गई, बेटियां बाहर आ गई हैं, ख़वातीन ज़्यादा ये कर रही हैं नौकरी। क्यों कर रही हैं? महंगाई इस कदर हो गई, घर का पूरा नहीं हो रहा। अब जिन घरों में बेटे नहीं है तो उनकी बेटियाँ कमा के खिलाएंगी ना। अच्छा, ये जो आप बेच रहे हैं यहाँ पर ख़ास तौर पर लेडीज़ ड्रेसेस मैं देख रहा हूँ, कितनी की बेच रहे हैं? इसमें अलग अलग प्राइस है, 1000 रुपये वाला सूट भी है और 650 वाला सूट भी है, 500 वाला सूट भी है। अच्छा, ये जो सूट सामने पड़ा हुआ है ये आप कितने का है? 550 रुपये का। 550 का होगा जी। अच्छा, बट्टे के साथ। बट्टे के साथ। महंगे में महंगा सूट आपके पास कितने का है? सस्ते में सस्ता कितने का? सबसे सस्ता 500 रुपये का। सबसे महंगा 1000 रुपये। 1000 रुपये का। और आपको मीन के खुद जो खरीदा है आपने, वो कितने में खरीदे हैं? जो हमने खुद जो 1000 रुपये वाला सूट जो खरीदा, हमने 750 का खरीदा है। वो हम 250 रुपये प्रॉफिट रखते हैं उसके ऊपर। 250 रुपया एक जोड़े पे आपने जो है वो प्रॉफिट रखा है? क्यों 1000 750 को लाते हैं और 250 को तो प्रॉफिट होना चाहिए ना, लाजमी है। इसके अलावा फिर गुजारा भी नहीं होता, खर्चे ज़्यादा हैं असल में यहाँ पे। अच्छा, आप ख़रीदते वक्त क्या देखते हैं कि जो मार्केट में फ़ैशन चलता है उसको आप फॉलो करते हैं, अपना खुद साख्ता कोई फ़ैशन बना लेते हैं? जो मार्केट का फ़ैशन है उसके हिसाब से चलता है। यहाँ पर महंगाई कितनी है? कितनी है मीन के बाहर से? बस बचत बाज़ार का तो एक तरह से खाली नाम ही होता है, बाकी तो मार्केट जैसी रेट होता है इसके भी, जैसे आम मार्केटों में रेट है वही रेट है तकरीबन। अच्छा, यहाँ पर ये जो कंडीशन है अमन अमान के हवाले से वो ठीक है? हाँ, अल्लाह का शुक्र, वो बिल्कुल बेहतरीन है, कोई ऐसा प्रॉब्लम नहीं है। यहाँ की इंतज़ामिया होती है ना, वो माशाल्लाह बड़ी ताउन करती है। अच्छा, इंतज़ामिया के हवाले से आपको कोई शिकायत? कोई शिकायत नहीं है, हम तकरीबन 12 साल से लगा रहे हैं यहाँ पे और आज तक अल्लाह से कोई शिकायत हमें मिली नहीं है यहाँ पे। अच्छा, यहाँ पर जो ख़रीदार आते हैं ख़ासतौर पर ख़वातीन, वो आपसे बेजार होती हैं कि आप इतने बड़े रेट दे रहे हैं? नहीं नहीं, अल्लाह का शुक्र, उनको पता है मार्केट के अंदर और ज़्यादा बताते हैं। जो हम 1000 का दे रहे हैं उसके 1400 रुपये रेट है, 1200 में वो काटते हैं वो। अब बाज़ार में इनको ये बेनिफिट मिल जाता है कि वो 1000 रुपये में ले जाती हैं। अब जो सूट मार्केट में 700 रुपये का वो उनको 500 में दे देते हैं। अच्छा, पिछले 5-6 सालों से अब तक मीन के फ़र्क पड़ा है या मीन के उसी रफ्तार से लोग आ रहे हैं खरीदार? नहीं, अभी रफ्तार थोड़ी बड़ी है। बड़ी है? हाँ, कस्टमर रफ्तार थोड़ी बड़ी है। ये कि कारोबार आज के हालात होता है, कराची के सिंध के पूरी ख़राबी हुए हैं, अल्लाह बस रहम करे। नाज़रीन, प्रोग्राम सिलसिले के जारी था रखूं वंजो केॾा उन पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन अचो तो पंहिंजे प्रोग्राम सिलसिले के उतां ई अॻिते वधायूं जिते पाण छॾियोसीं। हे जेके छापा आहिनि, जेके माना डिज़ाइनूं तव्हां वटि रखियल आहिनि, हे केतिरे में ॾियो था पिया? साईं 15-15 20 रुपए में हलायूं था। ये किथां ठही अचनि था पिया? असां बाज़ार मां वठींदा आहियूं, ली मार्केट मां। अच्छा जी साईं। अच्छा, हिते जेको आहे हिते घणे में विकिरो था कयो? हिते असां 15 रुपए खपाईंदा आहियूं, 20 रुपए बि खपाईंदा आहियूं। अच्छा, वॾनि माण्हुनि जा न आहिनि? वॾनि माण्हुनि जा बि आहिनि छापा, माना गिची जा उहे बि आहिनि। अच्छा जी जी। अच्छा, पोइ ख़ासि तौर ते तव्हां फैशन खे साम्हूं रखी करे वठंदा आहियो या बसि ईअं ई जेको आयो? न साईं, फैशन खे, पंहिंजे सिंधी रवाज खे। जी जी। हिते तव्हां घणा वठनि था पैसा रोज़ाना? हिते असां कॾहिं 300 ॾींदा आहियूं, कॾहिं 400 ॾींदा आहियूं, कॾहिं 200 ॾींदा आहियूं, रोज़ी जे हिसाब सां। रोज़ी जे हिसाब सां चवंदा कारोबार न थियो आहे 200 वठी वञो, चवंदा भावना वधीक ॾियो, असां चवंदा भाउ 200 वठो, आहे नी कोन, रोज़ी न थियो आहे, चवंदा 300 करे ॾियो भला। ये जो आपने रेड़ा लगाया आपसे कितने पैसे लेते हैं? ये हमसे लेते हैं 400। 400 रुपये? हाँ जी। यहाँ पर आपने रेड़ा लगाया, कोई लिस्ट है आपके पास? जी, लिस्ट है, लिस्ट। नाज़रीन दोस्त लिस्ट पे ॻोल्हे, ख़ासि तौर ते हिते रेड़े हणण खां पोइ जेको आहे सो हिननि खे लिस्ट आहे या न आहे, लिस्ट ॾिसूं त किथे आहे? कहाँ है लिस्ट? लिस्ट पड़ी थी, अभी उड़ गई, बच्चे आते ना। लिस्ट पड़ी थी, अभी उड़ गई। हम लिस्ट ने हमको देखकर उड़ना सीख लिया। हाँ जी, नहीं हवा चल रही है इसलिए। नहीं, हवा तो चल रही तो आप लगा कर रखी थी, उड़ जाती है वो, बाजू का आते सौ। चलो दूसरे के पास देखते हैं। लिस्ट अभी जो है वो सूरज ग्रुप होने को है, मार्केट खत्म होने को है, लिस्ट वाला अभी तक नहीं आया। अभी तक नहीं आया। लिस्ट है, बस जो लिख के देते ना वो चीज़ें नहीं होती, जो लिख के देते ना वो नहीं है। 40 रुपए किलो। पढ़े लिखे लोग भी ऐसे ले रहे हैं? नहीं, मैं तो पहली मरतबा आया हूँ, इसलिए मुझे आइडिया नहीं हो पा रहा है।
तो कुछ समझ में नहीं आ रहा है क्या चीज़, हर चीज़ महंगी है। महंगाई का तो बस मत पूछें, हुकूमत के कान पे जूनी रेंगती है। हुकूमत के तो नहीं रेंगती, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं कि किसी के पास भी लिस्ट नाम की कोई चीज़ नहीं है। जब तक हम इनसे डिमांड नहीं करेंगे ये तो अपने रेट ही देंगे। नहीं तो डिमांड तो हुकूमत के लोग आके लगाएंगे ना, वही आके चेक करेंगे। वही जब चेक नहीं करते हैं तो उनकी मनमानी है, वो जो चाहें करें। तो इस कंडीशन में इनके गरीब आदमी पे कितना असर पड़ता है? बहुत ज़्यादा असर पड़ता है। आप तो खुद भी समझदार आदमी हैं, क्या असर होगा। लेकिन मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ गरीब आदमी लग नहीं रहा है कोई। आप देख रहे हैं ना परचेजिंग किस तरह हो रही है, चाहे कोई भी प्राइस हो परचेजिंग हो रही है। तो इसका मतलब ये है कि लोगों के पास पैसा है, जब भी तो परचेज कर रहे हैं वो, वरना अगर परचेजिंग छोड़ दें तो ये कीमतें खुद ब खुद कम हो जाएंगी। अच्छा, डिसिप्लिन के हवाले से हम यहाँ पर देख रहे हैं कि लोग तितर बितर घूम रहे हैं, ना लेडीज़ के लिए अलग से एहतमाम है, ना जेंट्स के हवाले से कुछ कोई ज़ाब्ता नज़र नहीं आ रहा। ये तो जो जुम्मे बाज़ार का इंतज़ाम या हफ्ते बाज़ार का इंतज़ाम करते हैं, जो भी मैनेजमेंट है, ये बेसिक उनका काम है कि वो पहले ये देखें कि सड़क के ऊपर ट्रैफिक सारा जाम हो जाता है। अब वो ट्रैफिक का तो उनको पता नहीं, उन्हें तो पैसे लेने हैं, टेंट लगाएंगे और पैसे कलेक्ट करने और घर चले। होना क्या चाहिए सॉल्यूशन? एग्जैक्टली यही होना चाहिए कि मैनेजमेंट का काम है कि वो यहाँ पहले इंतज़ाम करे कि यहाँ पे सड़क ब्लॉक ना हो। ये पब्लिक का काम नहीं है कि वो यहाँ आके वो इंतज़ाम करेगी। पब्लिक तो आपको पता है हमारी माशाल्लाह है। ये शापर कितने की बेचते हैं? ये 10 वाली 5 वाली। अच्छा, कितना घंटे यहाँ काम करते हैं? सुबह ज़्यादा जितने भी तेरी खरीद ले, जितने भी है वो ख़त्म हो जाता है। वालदेन पढ़ाते नहीं? ये सब्जी आप कहाँ से लाते हैं? ये मेमन गोट से। मेमन गोट से। ये का वहाँ पर गंदे पानी से? नहीं, ये साफ कुएं का पानी पीने वाला। अच्छा, कुएं का पानी पीने वाला। वो आपने कुआं भी देखा है और पानी पी के भी देखा है? जी जी। कितने में बेच रहे हैं? ये 30 रुपए किलो में, वो 30 रुपए किलो। लिस्ट कहाँ है? लिस्ट यहीं पर ही है। दिखा दे मुझे। इसकी लिस्ट नहीं आती, उसकी आती है। क्यों? सरसों की लिस्ट आती नहीं है पूरे कराची में। अच्छा, पूरे कराची में नहीं आती, तो उसकी तो आती है ना? उसकी आती है। वो कहाँ है? वो कितने में बेच रहे हैं? 30 रुपए। 30 रुपए में? यहाँ पे कहाँ लिखा हुआ है? हमारे को पढ़ना थोड़ी आता है। तो आपको पढ़ना नहीं आता? अच्छा, ये आपने छुपा के क्यों रखी है? ये इधर गीली हो जाती है ना, ये देखो। तो गीली हो जाती है तो आप तराजू के साथ रख लें। तो तराजू के साथ ही तो बड़ी मजे से तो उठा के दिया। अच्छा, लोग यहाँ पर आकर आपसे डिमांड करते हैं कि लिस्ट। तो ये कुछ सब्जियों वालों जो हैं अक्सर हम देख रहे हैं कि ज़्यादातर लोगों ने छुपा के रखी है। आपने भी छुपा के रखी है, गीली हो चुकी है। ये गीली हो जाती है, देखे ना आपके हाथ में गीली होगी। नहीं, मेरे हाथ में तो ये गीली हो चुकी है, लेकिन उनको क्या पता वो कि आप 37 में बेच रहे हैं। समझदार ग्राहक होते वो पूछते भाई लिस्ट कहाँ है आपकी, लिस्ट दिखाते उसी रेट पे, फिर वो सौदा लेकर जाते हमारे से। अच्छा, जो समझदार नहीं होते तो उनको तो आप नहीं वही रेट पे देते हैं जो रेट बेच रहे, उनको कोई 10-20 रुपए ज़्यादा थोड़ी लगाते हैं। नहीं तो कितने, 50 रुपए ज़्यादा लगते? 50 रुपए कौन लेगा आजकल, पागल थोड़ी है वहाँ। अच्छा, हर कोई कंजूस है। इतनी भला महंगाई केतरी है? बस नॉर्मल ही है जी, बस हर जगह ते आए ते ये बचत बाजार आ, पर बचत बाजार आहे ना नॉर्मल ही है जी, हर जगह ते ईअं ही आहे। अच्छा, तव्हां जॾहिं पढ़ियल लिखियल जेके छोकिरियूं आहियो उहे बि हिननि खां डिमांड नथियूं कयो, पर लिस्ट ॾेखारियो। लिस्ट त किथे बि नज़र कोन थी अचे। लिस्ट हूंदी ई नथनि, जॾहिं घुर त चवंदा आहिनि फाटजी वई, हेॾे वई होॾे वई, छा माण्हू करे। हाणे ज़ाहिर आहे वठिणो आहे त उहो त करूं था, हाणे वठूं था, पर लिस्ट ॾेखारे नथा त पाण छा कंदे। छोकिरियूं आहियूं, छोकिरनि ते त ज़बरदस्ती असां नथा करे सघूं न, उहो त जेको हे हलाइनि था ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे खपे त करनि न, असां त कुझु नथा करे सघूं। तव्हां छा छा वरितो आहे हींअर ताईं, या छा वठण आया आहियो? मां त पूरी सब्जियूं वरितियूं आहिनि जी। उन्हनि में तव्हां छा था सम्झो त केतिरो ई आम तौर ते माना जेको ॿाहिरि शयूं मिलनि थियूं उन खां हिते केतिरो महांगियूं ॾियनि? न न, कोई महंगाई ना है खैर, पर इहो आहे जो बचत बाज़ार चयो वेंदो आहे, पर बचत बाज़ार ना है, नॉर्मल जीअं ॿाहिरि आहिनि उहे ई हिते आहे, जीअं ॿाहिरि आहे उहे ई हिते आहे। हिते भला जेको डिसिप्लिन नज़र कोन थो अचे, मर्द बि साॻी कतार में आहिनि, लेडीज़ बि आहिनि, ऐं कुटियल माहौल आहे, उनजे लाइ छा चवंदा? तमामु ग़लति ॻाल्हि आहे, ईअं त न करणु घुरिजे, पर हिते अक्सर फज़ूल माण्हू ईंदा आहिनि, जेके मतिलबु छोकिरा ऐं जेंट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे कोई कमु न हूंदो आहे, पर फज़ूल में ईंदा आहिनि। ईअं न करणु घुरिजे, पर मजबूरन लेडीज़ बि निकिरनि थियूं, पर नथा सम्झनि त छा माण्हू करे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त अहिड़े माहौल में ख़ासि तौर ते घोमू छोकिरा, जंहिंखे रोलाग चयो वञे, रोलू छोकिरा, वातगाड़ा बि सवली सिंधी में चऊं, उहे जेके अचनि सिर्फ़ु रुॻो ईअं चकर कटण ईंदा हूंदा? जी, हमेशह ईअं ई थींदो आहे, ज़ाहिर आहे, ऐं बदतमीज़ियूं बि थींदियूं आहिनि छोकिरनि सां, हे हो, पर माण्हू छा करे, मजबूरी आहे त अचे थो माण्हू, पर नथा सम्झनि। घर में बि त सभु खे आहिनि ज़ाहिर आहे लेडीज़, पर नथा सम्झनि, छा करूं। इंतज़ामिया खे या जेको आहे सो हुकूमत खे कहिड़ी अपील कंदो, ख़ासि तौर ते इंतज़ामिया जंहिं हीउ लॻारायो आहे सिटी गवर्नमेंट खे? हुकूमत त कुझु नथी करे सघे, असांजी हुकूमत तव्हांखे ख़बर आहे उहा त कुझु करे ई नथी सघे। बाक़ी इंतज़ामिया खे इहो खपे त ज़ाहिर आहे एॾी वॾी बाज़ार आहे या त उन
इन्हनि खे थोरी सिक्योरिटी रखणु घुरिजे त बाबा जेके ईअं लॻनि था त फज़ूल में आयल आहिनि हे उन्हनि खे त थोरो परे करणु घुरिजनि हे हो, पर न आहे कोई बि हिते इंतज़ामिया कुझु बि न आहे। हाणे हिन मंझां तव्हां छा था सम्झो त हीअ जेका लिस्ट आहे उन में जेको रेट ॾिनो वियो आहे उन खां केतिरो मथे करे ॾियनि था पिया? न मथे नथा ॾियनि, दरअसल इहो आहे त दर्जा आहिनि, दर्जा अवल ऐं दर्जा दोम मां जेके बि सब्जियूं आहिनि त हे इहे आहिनि त दर्जा दोम खे मतिलबु अवल करे विकिणनि था त उहे मतिलबु चवनि था त असां पंहिंजे इन रेट ते हलूं था, पर इहो आहे त हे मिक्सिंग करनि था त पोइ आवाम खे त ख़बर नथी पए न त हे मिक्स आहे छा आहे छा न आहे, मतिलबु हो पंहिंजे हिसाब सां सही आहिनि ऐं असां पंहिंजे हिसाब सां। जी नाज़रीन, तव्हां जो असांजो प्रोग्राम ॾिठो, असां उमेद था करियूं त तव्हांखे पसंदि आयो हूंदो त हिन जेका बचत बाज़ार जे नाले ते बाज़ारूं लॻायूं वञनि थियूं उहे बि तमामु घणो महांगाई में जेको आहे सो माना ज़ोरनि शोरनि ते उते हलनि थियूं ऐं ख़ासि तौर ते लिस्ट जे हवाले सां जॾहिं सब्जियुनि वारनि खां मालूम कयूं था त उहे लिस्ट बि ॾेखारण खां इनकारी थियनि था या उन वटि लिस्ट बि ग़ाइबु आहे। आख़िर में तव्हां हिकु सब्जी विकंदड़ खां ॿुधो त हीअ जेका आहे सो बचत बाज़ार न पर लुट मार जी जेको आहे सो बाज़ार आहे, फुर जी बाज़ार आहे, माना माण्हुनि जे खीसनि ते फुर थिए थी पई। असां उमेद था करियूं त तव्हांखे हीअ असांजो जेको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। इन दुआ ते त जिथे हुजो शाल ख़ुशि ऐं सलामत हुजो। कैमरामैन एहसान संजराणी सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान राय बब्बड़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।